राजकोट जा, शिकारपुर जा, छाते जा, फजल भंबरे जा, मीरवा गोरचाणी जा पैसा उते अल्ताफ हुसैन मीरवा गोरचाणी जी बजट अल्ताफ हुसैन खाई हुआ है या नवकोट जी टंडो जान मोहम्मद जी बजट जी असफद यार वली खाई हुआ, नवाज शरीफ खाई हुआ, इमरान खान खाई हुआ। झुडे में जे गटर वालो पानी है तो इमरान खान पानी जे गटर में जी कुतो मारे विझी हुआ है। इहो त 50 सालन खां ते सरहद चढ़ी वेठी आहे पीपल्स पार्टी। जवाब पे तलब कयो, नवाज शरीफ का है, अल्ताफ हुसैन का है, असफद यार वली का है, जमात इस्लामी का है, चई आएगा वोट ॾियो पीपलन खे। गदार दलाल पीपलन जे पोया बिजा तीर बिजा ते कयूं डांसूं ऐं पोइ जवाब तलब कयूं इमरान खान खे चयो साल, नवाज शरीफ 5 साल, असफद यार वली अल्ताफ कॾहिं बि टंडे जान मोहम्मद जा हुकुमरान थिया कोन। 50 सालन खां वेठो आहे सरहद चढ़ी पीपलो। मां हुजे तव्हांजी सकीना उहा मानी न ॾे, पोइ वरी ठक करे चयो मासी जन्नत तोखे शाबत हुजे ऐं लंगड़ वेठो आहे। अब मासी जन्नत जो 12 नंबर घर उहा तुंहिंजे पुफीअ जी पलाई भाॼाई आहे ॾेराणी बाबा वरी उहा चई मासी सकीना तव्हांखे चवे अबा जे मूं तव्हांखे मानी न ॾिनी त छा थी पियो, मासी जन्नत तव्हांखे कहिड़ो मानी ॾींदी आहे। अब मासी जन्नत खां छो मुक़ाबिलो कयूं थो हुनजो छा वजह असांजो। असांजी माउ तूं, पीउ तूं, अब जाफ़र ख़ान पीउ मुंहिंजो तूं, जे मूं तोखे कुझु कोन पढ़ायो त मांडणी वारे वरी तोखे कहिड़ो पढ़ायो। अब मांडणी वारे छा वञे, अमा जो मुड़ुसु तूं ॼाओ मूंखे तो मांडणी वारे तोखे कहिड़ो पढ़ायो। हाणे ही चवनि अब पीपल्स पार्टी तबाह करे छॾियो, चाहे तबाह कयो, जमात इस्लामी छा कयो, नवाज लीग छा कयो, पीटीआई छा, पीटीआई खे सिंधी माण्हू वोट न आया। अब थर में बुख है, रोजगार है, हा थर में बाहे पर तो अफ्रीका में बाहे। अब करप्शन नाइजीरिया में बाहे। अब तू सिंध जो जवाब ॾे, तू नाइजीरिया जा मिसाल पे ॾी असांखे त मासी जन्नत खां वञी पुछ त मानी तोखे हुन छो कोन खाए। तंहिंजे करे ठगनि। हाणे मूं सवेल चयो त ठग हिन करे चवनि था जो तव्हांजी ही जाइ ख़ाली आहे। चवंदा आहिनि जिते लोभी हूंदा आहिनि त ठोगी बुख कोन मरंदा आहिनि। हाणे ही जाइ जो ख़ाली अथव तॾहिं तव्हांखे केरु पतो पढ़ायो वञे, केरु बचो तव्हांखे चयो बाबा इमरान छा कयो, नवाज छा कयो, पीर पागारे छा कयो। पीर पागारो तव्हांजो वज़ीर आला छा, अब पीर मुर्तज़ा जतोई छा कयो, अब फलाणे छा कयो, अब परवेज़ खटक छा कयो, अब शहबाज शरीफ छा कयो, अब फलाणे ताहिर कादरी छा कयो, अब फज़लुर रहमान छा कयो, अब सिराज हक छा कयो, अब अयाज़ लतीफ़ अली जा जवाब ॾियो। अयाज़ लतीफ़ अली जो न तव्हांजो वज़ीर आला, न तव्हांजो गवर्नर, न वज़ीर आज़म, न काउंसलर टंडे जान मोहम्मद जो, न अयाज़ अली जो तव्हांजो एसएचओ। जवाब हिन खां तलब करण खां बजाए जेको एमएनए एमपी वज़ीर हिते जो आहे जवाब वञी तलब कयो जलाल शाह खां, जवाब तलब कयो वञी फलाणे खां, जवाब तलब कयो वञी फलाणे खां। छाजो ही जाइ ख़ाली अथव। ही जाइ जे ख़ाली न हुजे न हो त जेको माण्हू तव्हांखे चए थो हुन त लाहे पादर नथा अची वठो, जेठ जा पुट वोट तूं अची वई, गॾह जा पुट वरी